बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे, ॾई न पचारे, मिढ़निया मेहरबान घणो। तूं सफड़ ऐं सेकड़ो, तूं ॾातार ऐं ॾोह, तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन। यकीनन तव्हां रोज़े जी हालत में मौजूदु हूंदा। हिन वक़्तु पंहिंजे घरनि में रोज़े जे हवाले सां मुख़्तलिफ़ तयारियूं शुरू थी चुकियूं हूंदियूं ऐं मख़सूस ही जेको वक़्तु आहे ट्रांसमिशन जो उहो स्टार्ट थी चुको आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां लाइव आहियूं टेलीविज़न स्क्रीन्स ते, तव्हां असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो ऐं अव्हांजी पंहिंजी मेज़बान तायरा जो दिलि जी गहराई सां अॼु 17 रोज़े ते अव्हां सभिनीनि खे भली कार चवां थी, ख़ुशामदीद चवां थी। रमज़ान जो महीनो ऐं रमज़ान जूं इबादतुनि जो नूर ऐं घर में हिकिड़ो पंहिंजो सुरूर, अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र, क़ल्बी ज़िक्र, क़ुरान पाक जा ख़तम ऐं उन खां अलावा घर में जेको समाउ आहे, यकीनन पूरो जो पूरो तब्दील स्केजुअल ऐं पूरो जो पूरो ख़ूबसूरत स्केजुअल पाण सभिनीनि जो आहे। ऐं अल्लाह पाक जा केॾा न रहम ऐं करम आहिनि जो हीउ रमज़ान असांखे ॿीहर नसीब थियो आहे। चिरागे इश्क जला कर आवाज़ देते हैं, हुज़ूर अपना समझ कर नवाज़ देते हैं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में हीअ काइनात ख़लक़ी वई। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उहा ज़ात आहे, संदन उहो किरदारु आहे जेको हिन दुनिया में तोड़े आख़िरत में हमेशह मुनवर रहंदो, नूरानी किरदारु आहे संदन। नाज़रीन, हीअ जेका महफ़िल आहे अज़मत रमज़ान जी जेका ट्रांसमिशन आहे, इनमें ख़ूबसूरत गुफ़्तगू आलम दीन मौजूदु हूंदा, आलम साहब मौजूदु हूंदा, उन्हनि सां थींदी। ऐं हीअ जेका महफ़िल आहे इन जे लाइ ख़ूबसूरत हूंदी आहे त क़ुरान अहादीस जी रोशनी में हिन महफ़िल में गुफ़्तगू थी रही हूंदी आहे। ऐं ॿुधाए चुकी आहियां स्टार्टिंग में त हिन वक़्तु हीअ ट्रांसमिशन अव्हां स्क्रीन ते लाइव ॾिसी रहिया आहियो। नाज़रीन, असां हिकिड़ो क़दम अॻियां वधायूं था ट्रांसमिशन जी तरफ़, पर हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि, ख़ूबसूरत ॻाल्हि त जेको ज़िक्र असां कयूं था, क़ल्बी ज़िक्र, यानी उनजी कंहिंखे ख़बर कोन आहे, असां पंहिंजी दिलि में दिलि सां उहो ज़िक्र करे रहिया हूंदा आहियूं। ऐं ॿियो असांजी तन्हाई में असांजो जेको अमल आहे, जेका असांजी इबादत आहे, जेका असांजी दुआ आहे, जेको असांजो रोइणु आहे, रब जे अॻियां जेको गिड़गिड़ाइणु आहे, अल्लाह तबारक व तआला खां जेको हुजे करे घुरणु आहे, मां सम्झां थी त दुआ जेका घुरी वेंदी आहे, इहो हज़रत अली करमुल्ला वजह जिन जो कॉल मुबारक बि आहे, जॾहिं तव्हां दुआ घुरो त दुआ ॿारनि जीअं तव्हां घुरो, ऐं जॾहिं तव्हां वज़ू करियो त तव्हां नौजवाननि जीअं वज़ू करियो, ऐं जॾहिं तव्हां नमाज़ पढ़ो त एजिड जेके माण्हू हूंदा आहिनि, असां उन्हनि खे ॾिसंदा आहियूं न, आराम सां नमाज़ पढ़ी रहिया हूंदा आहिनि, रुकू में आराम सां वञी रहिया हूंदा आहिनि, सजदो आराम सां अदा करे रहिया हूंदा आहिनि, दुआ आराम सां घुरी रहिया हूंदा आहिनि। त इबादत ईअं असांखे करणु घुरिजे, पंहिंजे रब खे ईअं रिझाइणु खपे, ॿारनि जीअं असांखे गिड़गिड़ाए दुआ करणु खपे। त यकीनन हू रब ॿाझारो आहे ऐं हू रब ॾेई पोइ पछाड़ींदो कोन आहे। उन रब जी शान त इहा आहे त हू इंतज़ारु कंदो आहे त मुंहिंजो बानो मूंखां घुरे ऐं आउं उनखे अता करियां। व्यूअर्स, हिन प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदे अव्हांखे ट्रांसमिशन जे हवाले सां ॿुधाईंदी हलंदसि त हिन ट्रांसमिशन में कंहिंजो सहकार मौजूदु आहे, ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो सहकार अज़मत रमज़ान में मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह का नाज़रीन नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, ऐं BBS के हमेशह खां चवंदा आहिनि त पाकिस्तान जे आला मयार जी हीअ चांहि आहे। नेल्सन पेंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट रंग ज़िंदगी जो ऐं नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। उन खां अलावा ख़ुसूसियत इहा आहे त 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पैंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो। नाज़रीन, उन खां अलावा क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि तव्हां राब्ते में अची सघो था ऐं पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। ज़िंदगी जा जेके रंग आहिनि उहे यकीनन ख़ूबसूरत हूंदा आहिनि, हीअं ई पंहिंजे घर खे हर कोई ख़ूबसूरत बणाइणु चाहींदो आहे त नेल्सन पैंट्स जेको आहे बहितरीनु ऑप्शन आहे। नाज़रीन, उन खां अलावा असांजा स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टैंक बणाइण वारनि जी। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना रिफ्रेशिंग रमज़ान ऐं रिफ्रेशिंग टैंक जी ड्रिंक, उन खां अलावा डिफरेंट फ्लेवर्स मौजूदु आहिनि ऐं हर फ्लेवर पंहिंजे पंहिंजे मयार मुताबिक़ ॾाढो बहितरीनु उन मयार क़ाइमु रखियो आहे टैंक जी ड्रिंक्स जो। विटामिन C में मौजूदु आहे टैंक में, विटामिन D मौजूदु आहे टैंक में, ऐं ज़िंक सां टैंक भरपूर आहे। क्विज़ जी स्पॉन्सरशिप अज़मत रमज़ान में नाज़रीन मौजूदु आहे। क्विज़ हक़ीक़ी ज़ाइको, हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया।
वाइटल जी नाज़रीन स्पॉन्सरशिप मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं अज़मत रमज़ान में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे फॉर्मी जी। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहिंजे लाइ नाज़रीन उन खां अलावा GFS बिल्डर्स जो सहकार मौजूदु आहे, पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीनु चूंड GFS बिल्डर्स। ऐं उन खां अलावा सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। ऐं हिन तरफ़ साॼे तरफ़ असांजो ख़ूबसूरत किचन मौजूदु आहे ऐं असलम भाउ मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, असलम ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह ठीकु जी, आहियो? अल्हम्दुलिल्लाह ऐं ठीकु आहियां। ऐं हिन तरफ़ असां वटि असांजा महिमान तशरीफ़ फरमा आहिनि अज़मत रमज़ान में, ऐं तारुफ़ कराईंदी हलां थी। असांजी अॼु जी ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब। अस्सलाम वालेकुम, तव्हांखे मां भली कार चवां थी। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। नाज़रीन उन खां अलावा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि आगा असद ख़ान, पाण नाज़ ख़ान आहिनि, तव्हांखे मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। ऐं आगा असद खां अलावा असांजे प्रोग्राम में मोहम्मद उसामा मौजूदु आहिनि। मोहम्मद उसामा ख़ूबसूरत संदसि आवाज़ ऐं पाण सुठो नात ख़्वां आहे। मोहम्मद उसामा में आपको वेलकम कहती हूँ। ऐं उन खां अलावा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे इज़्मा। इज़्मा पाण ॾाढी प्यारी आहे, इज़्मा जो आवाज़ ॾाढो ख़ूबसूरत आहे। इज़्मा में आपको वेलकम कहती हूँ और मैं चाहूँगी कि आज के ट्रांसमिशन में पहली आवाज़ आपकी हो इज़्मा। बिस्मिल्लाह कीजिए, हमद शरीफ सुनना चाहेंगे हम। मैं बंदाए आसी हूँ, खताकार हूँ मौला, लेकिन तेरी रहमत का तलबगार हूँ मौला। मौला मैं बंदाए आसी हूँ, वाबस्ता है उम्मीद मेरी तेरे करम से, वाबस्ता है उम्मीद मेरी तेरे करम से, तेरा हूँ फ़क़त तेरा परस्तार हूँ मौला। मौला मैं बंदाए आसी हूँ, फिर तू मेरी माँ को तवानाई अता के मौला, फिर तू मेरी माँ को तवानाई अता के, बरसों नहीं सदियों से मैं बीमार हूँ मौला। मौला मैं बंदाए आसी हूँ, एक तेरा इशारा हो रासा ने हो मुश्किल मौला, एक तेरा इशारा हो रासा ने हो मुश्किल, एक लहर उठे और मैं उस पार हूँ मौला। मौला मैं बंदाए आसी हूँ, खताकार हूँ मौला। मौला लेकिन तेरी रहमत का तलबगार हूँ मौला। मौला मैं बंदाए आसी हूँ। सूरत तव्हांजो आवाज़ ऐं रोज़ी जी हालत में
यकीनन कॾहिं कॾहिं आवाज़ साथ न ॾींदो आहे, पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र या अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र जॾहिं करियूं था त पोइ मूंखे लॻे थो त उन में आवाज़ में उहो चाम पैदा थी वेंदो आहे। अल्लामा साहब मौजूदु आहिनि असांजी अॼु जी ट्रांसमिशन में। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मूं इंट्रो में ॻाल्हि कई त तन्हाई में जेका इबादत कई वेंदी आहे, तन्हाई जो जेको ज़िक्र हूंदो आहे उनजी केतिरी अहमियत आहे? तन्हाई में जेको ज़िक्र कयो वेंदो आहे इन में को शक कोन्हे, तन्हाई वारी इबादत अलाह सुब्हानहू व तआला खे तमामु घणी पसंदि आहे ऐं रोज़ो अलाह ताला जी बारगाह में इन जे करे ई मक़बूल आहे जो रोज़े जो जेको अमल आहे इहो अलाह ताला खां अलावा ॿिए कंहिंखे बि ख़बर कोन्हे त हीउ बहानो रोज़े सां आहे, यानी रोज़े जी इबादत हिन अख़्तियार कई आहे या कोन्हे। इन में बि हिकु क़िस्म जी तन्हाई आहे। इन जे करे अलाह सुब्हानहू व तआला खे सभिनी इबादतुनि खां वधीक रोज़ो पसंदि आहे। ऐं हिकिड़ी हदीस शरीफ़ में फ़रमायूं अस्सौमु ली कुल्लु अमल इब्न आदम लहू इल्ला सियाम फ़इन्नहु ली व अना अजज़ी बिही। जेको बि माण्हू आहे उनजो हर अमल उन जे लाइ आहे, पर रोज़ो मुंहिंजे लाइ आहे। रोज़े खे निस्बत अलाह सुब्हानहू व तआला पंहिंजी ज़ात जी तरफ़ ॾेई करे उन जी अज़मत खे आश्कार कयो। इन जे करे जो उन जी जेका इबादत आहे, रोज़ो जेका इबादत आहे अलाह ताला खां अलावा ॿिए कंहिंखे बि ख़बर कोन्हे। अच्छा, ॿी बुख़ारी शरीफ़ जी हदीस हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद फ़रमायो जॾहिं क़ुर मजीद नाज़िल थियो, नाज़िल थियण खां पहिरीं जेका वही नाज़िल थी उन खां कुझु अरसो कुझु लम्हो पहिरीं जेका कैफ़ियत हुई पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी, फ़रमायूं अल्फाज़ आहिनि हदीस शरीफ़ जा हुब्बिबा इलैहिल ख़ला, अलाह ताला मुंहिंजे लाइ तन्हाई खे मुंहिंजे लाइ महबूब बणाए छॾियो, यानी मां तन्हाई खे पसंदि पियो कयां। ऐं इन ई करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे घर खां निकिरी ग़ार में तशरीफ़ वठी विया ऐं अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा फ़रमाइनि थियूं त कुझु चंद खजियूं ऐं कतल ऐं थोरो पाणी पाण सां गॾु खणी निकिता। 2-3 ॾींहं गुज़री विया, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम घर तशरीफ़ न वठी आया। मां परेशान थी वियुसि ऐं ॻोल्हींदे वञी ग़ारे हिरा में पहुतसि त ॾिसां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इबादत में सजदा रेज़ आहिनि ऐं जेके कतल जूं गड़ियूं घर मां खणी निकिता हुया ऐं पाणी उहो उवें जो उवें पियो हो, उन जो इस्तेमालु न थियो आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अलाह ताला जी इबादत में आहिनि। ऐं जॾहिं मुसलसल इहा तन्हाई वारी इबादत जारी रही, उन ई इबादत दौरान उन ई जॻह ते उन ई मक़ाम ते अलाह सुब्हानहू व तआला जिब्राईल अमीन खे मोकिलियो ऐं पहिरियों पैगाम अलाह सुब्हानहू व तआला जो जेको जिब्राईल अमीन जे थ्रू आयो उहो ग़ारे हिरा में आयो ऐं पहिरीं वही इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ जो नुज़ूल थियो। सुभान अल्लाह माशाअल्लाह, इंतिहाई ख़ूबसूरत गुफ़्तगू अल्लामा साहब। असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं ऐं नड़ो ब्रेक आहे नाज़रीन। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो टैंक बणाइण वारनि जो सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया नाज़रीन वाइटल जो सहकार मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। GFS बिल्डर्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड ऐं सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां अवां काॾे न वञिजो, असां जल्दी सां वापसि अचूं था हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में आउं दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में ख़ूबसूरत गुफ़्तगू दीन इस्लाम जी रोशनी में, क़ुरान अहादीस जी रोशनी में गुफ़्तगू थी रही आहे। ऐं अॼु 3 इम्पॉर्टेंट टॉपिक्स आहिनि। जंग बदर जे हवाले सां बयानु हूंदो हिन महफ़िल में ऐं इन खां अलावा आम मुस्लमाननि सां ख़ैर ख़्वाही कीअं थियणु खपे,
असांजो मुआशिरो कीअं आहे इन बाबति गुफ़्तगू कई वेंदी। जेके मुस्लमान हिन दुनिया मां रुख़सत करे चुका आहिनि उन्हनि सां ख़ैर ख़्वाही जो छा मतिलबु आहे, छा मक़सदु आहे। पंहिंजी गुफ़्तगू में उन इंसान जो ज़िक्र जॾहिं थिए थो जेको हिन दुनिया में मौजूदु न आहे त इस्लाम उन बाबति कीअं बयानु फ़रमाए थो, दोस्ती छा आहे ऐं इस्लाम में दोस्ती जो कहिड़ो मर्तबो आहे, रिश्तेदारनि सां सुहिणो सलूक ऐं सूरह कहफ़ में बयानु आहे त नरमी सां ॻाल्हायो वञे। ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां जॾहिं अल्लाह तबारक व तआला कलाम फ़रमायो ऐं जॾहिं पाण फ़िरौन ॾे विया त अल्लाह तबारक व तआला जो फ़रमान हुयो त फ़िरौन सां नरमी सां ॻाल्हायो वञे त मतां हू अव्हां जी ॻाल्हियुनि ॾे क़ाइल थी वञे। उहो फ़िरौन जेको तकबुर वारो हो, जेको घमंड वारो हो, जेको पाण खे मोतबर सम्झे पियो, पाण खे मतबरो सम्झे पियो, उन जे लाइ बि रब ताला जो फ़रमान हुयो त इंसान नरमी सां गुफ़्तगू कई वञे। ऐं असां वटि जहिड़े तरीक़े सां गुफ़्तगू कई वेंदी आहे या असांजो जेको मुआशिरो आहे उन खां पोइ दीन इस्लाम एतिरो ख़ूबसूरत दीन आहे, हिन बाबति असांजी हिन ट्रांसमिशन में गुफ़्तगू कई वेंदी। अज़मत रमज़ान में नाज़रीन भरपूर इस्तेहकार मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह का नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, ऐं नेल्सन पैंट्स जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं उनखां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना क्विज़ जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको, हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो स्पॉन्सरशिप भरपूर मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी ऐं GFS बिल्डर्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। नाज़रीन अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। नातिया कलाम जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। आगा असद ख़ान असां सां मौजूदु आहिनि ऐं आगा असद ख़ान जो आवाज़ ख़ूबसूरत आवाज़ इन महफ़िल में हूंदो। जी बिस्मिल्लाह फ़रमायो तव्हां। सब ॻाल्हि नसीब जिया, सब ॻाल्हि नसीब जिया, जंहिंखे घुराए मदनी उहा मर्ज़ी हबीब जिया। मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल ठरी थी पै, सलवातो हुन मथां हर हर पढ़ण सां दिल ठरी थी पै। मदीने मुल्क मिठड़े खे घुमी जेके सजण आया, मदीने मुल्क मिठड़े खे घुमी जेके सजण आया। चवन था वाह जो मंज़र आ, चवन था वाह जो मंज़र आ, ॾिसण सां दिल ठरी थी पै। सहारो बेसहारन जो मिठो मुरसल बड़ियो आहे, मुबारक उन जे हथड़नि खे, मुबारक उन जे हथड़नि खे, चुमण सां दिल ठरी थी पै। मोहम्मद नाओ अहिड़ो आ जंहिंजो मतलब का गहरो आ, मोहम्मद नाओ अहिड़ो आ जंहिंजो मतलब का गहरो आ। सुञातो जंहिंखे बस रब आ, चवण सां दिल ठरी थी पै।
मोहम्मद जी महाबत में हयाती वञे गुज़री मोहम्मद जी महाबत में हयाती वञे गुज़री इन्हीअ सां इश्क़ असग़र चे रखण सां दिल ठरी थी पै मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल ठरी थी पै सलवातो हुन मथा घर घर पढ़ण सां दिल ठरी थी पै। सुभान अल्लाह माशा अल्लाह जी। ऐं असां नंढड़ो हिकिड़ो सुवालु आहे मुंहिंजे ज़हन में उनजी तरफ़ अॻियां वधूं था। आम मुस्लमाननि सां ख़ैर ख़्वाही जो छा मतिलबु आहे, छा मक़सदु आहे, इन बाबति कीअं तव्हां बयानु फ़रमाईंदा? दीन इस्लाम हिकिड़ो जामे तसवुर अता फ़रमायो आहे मुसलमाननि खे त मुसलमान ॿिए मुसलमान सां कहिड़े नमूने ख़ैर ख़्वाही करे ख़ैर जो जज़्बो रखे। बल्कि हिकु हदीस शरीफ़ में प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो अद्दीनुन नसीहा, दीन पूरे जो पूरो ख़ैर ख़्वाही जो नालो आहे। यानी पूरे दीन खे जोड़ियो वियो ख़ैर ख़्वाही सां, इबादत सां न जोड़ियो बल्कि ख़ैर ख़्वाही सां जोड़ियो वियो। ऐं ख़ैर ख़्वाही कहिड़े नमूने सां? अल्लाह ताला जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो कान अल्लाहु फ़ी औनिल अब्द मा कान अल अब्दु फ़ी औनि अख़ीह, जेसीं ताईं बानो कंहिं पंहिंजे मुस्लमान भाउ जी मदद में लॻल हूंदो आहे न, उनजी हेल्प में लॻल हूंदो आहे, अल्लाह ताला वरी हुन हेल्पर जी मदद में लॻी वेंदो आहे। जेको कंहिं मुसलमान जे कम में लॻी वियो अल्लाह ताला हुन मुसलमान जे कम में लॻी वेंदो आहे। केतिरो ख़ूबसूरत असांजो दीन आहे। अॼु असांजे मुआशिरे में इहा असांखे ज़रूरत आहे त असां हिक ॿिए जी मदद कयूं। क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो तआवनू अलल बिर्रि वत्तक़वा, नेकी ऐं तक़वा जे मामलात में तव्हां हिक ॿिए जी मदद कयो, हिक ॿिए जी हेल्प करियो। इहो ई असल दीन आहे, इहो ई शरीयत असांखे सम्झाए थी। बल्कि अगरि हिकिड़ी हदीस शरीफ़ हिते मां पेश कयां, बनी इसराइल में हिकिड़ी ख़ातून हुई जेका गुनाहगार हुई ऐं गुनाह जे इरादे सां वञी रही हुई। हुन ॾिठो त हिकिड़ो कुते जो हिकिड़ो नंढड़ो फर ॿल्हर उञ ऐं बुख जे करे जेका मिटी आली मिटी उनखे चटी रहियो हो। हुनखे रहम अची वियो ऐं हुनजो दिलि नरम थी पियो। उन छा कयो, पंहिंजी पोती जेका चादर हुई उहा लाथईं ऐं पंहिंजे पेर में जेको चमड़े जो मौज़ो उन ज़माने में चपल जे तौर ते इस्तेमालु थींदो हो लाथो ऐं उनखे ॻंढे खूह में विझी पाणी कढियईं ऐं हुन नंढड़े ॿल्हर खे पाणी पीआरियईं। अल्लाह तबारक व तआला फ़ौरन इज़राइल खे मोकिलियो ऐं हुकुम थियो त इन जो रूह कब्ज़ कर ऐं हिन गुनाहगार औरत जेका गुनाह जे इरादे सां वञे पई इनखे जन्नत में दाख़िल कर। सुभान अल्लाह। हाणे अगरि हिकिड़ी गुनाहगार औरत हिकिड़े कुते सां भलाई करे अल्लाह ताला उनखे जन्नत अता करे, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती सोणे नबी करीम जी उम्मत सां अगरि ख़ैर ख़्वाही करे त अल्लाह ताला उनखे जन्नत में कहिड़ो मक़ाम अता। सुभान अल्लाह। बेशक बेशक ख़ूबसूरत नंढड़ो किसो, तमामु ख़ूबसूरत। ऐं ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे नाज़रीन, ब्रेक जी तरफ़ असां अॻियां वधूं था। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। रंग ज़िंदगी जो ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। नाज़रीन GFS बिल्डर्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। ऐं उनखां अलावा सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन
عظمت رمضان. नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में आऊं भलीकार चवां थी. अज़मत रमज़ान इहा ख़ुसूसी ट्रांसमिशन माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अव्हां ताईं लाइव हिन वक़्तु पहुची रही आहे, जेका फेसबुक जे पेज ते बि लाइव हिन वक़्तु हली रही आहे. महरान टीवी जे नाले सां फेसबुक ते पेज मौजूदु आहे ऐं हुन खां अलावा तव्हां पंहिंजे घरनि में पंहिंजी टेलीविज़न स्क्रीन्स ते बि लाइव असांखे ॾिसी रहिया आहियो. तमामु ख़ूबसूरत गुफ़्तगू अलामा साहब जी ज़ुबानी अव्हां ताईं पहुची रही आहे. दीन इस्लाम जी रोशनी में आम इंसाननि सां, मुस्लमाननि सां ख़ैर ख़्वाही जे हवाले सां संदन जी ॻाल्हि ॿोल हली रही हुई. उन खां अलावा असां ॾिसंदा आहियूं हिन सोसाइटी में अहिड़ा वाक़ियात थींदा आहिनि जिते आम माण्हुनि खे ॾाढो तंग कयो वेंदो आहे, ॾाढो ट्रॉल कयो वेंदो आहे ऐं उन सां यकीनन इज़त नफ़्स आहे इंसान जी. उहा जेकॾहिं इंसानु किथे डिसअपॉइंट थिए थो, किथे तंग थिए थो, जेका शइ तमामु घणी ज़िंदगी ते हावी थी वञे थी, त उनजा मुख़्तलिफ़ असां नताइज बि हिन ई समाज में ॾिसंदा आहियूं. उन बाबति असां ॻाल्हि ॿोल कंदासीं. अज़मत रमज़ान में भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे. ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो. नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे. रंग ज़िंदगीअ जो ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे टैंग बणाइण वारनि जो. टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना. क्विज़ जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे. हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां. वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे. अज़मत रमज़ान में वाइल्ड वेंचर मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया. वाइटल जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे. वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे. एवरीथिंग इज़ फॉर दिस, दिस इज़ फॉर मी ज़बरदस्त स्लोगन आहे फॉर्मी जो. ऐं GFS बिल्डर्स जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे. सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में. पहिरीं असां नातिया कलाम जी तरफ़ अलामा साहब अॻियां वधूं था. असां वटि मौजूदु आहिनि मोहम्मद उसामा खां असां नातिया कलाम ॿुधंदासीं. जी बिस्मिल्लाह. अपनी निस्बत से मैं कुछ नहीं हूँ, इस करम की बदौलत बड़ा हूँ. उनके टुकड़ों से एज़ाज़ पाकर ताजदारों की सफ में खड़ा हूँ. अपनी निस्बत से मैं कुछ नहीं हूँ, इस करम की बदौलत बड़ा हूँ. इस करम को मगर क्या कहोगे, मैंने माना मैं सब से बुरा हूँ. मैंने माना मैं सब से बुरा हूँ. जो बुरों को समेटे हुए हैं, उनके कदमों में मैं भी पड़ा हूँ. देखने वालों मुझको न देखो, देखना है अगर तो ये देखो. देखना है अगर तो ये देखो. कैसे दामन से वाबस्ता हूँ मैं, कौन वाली है किसका गदा हूँ. देखता हूँ जब उनकी अताएं, भूल जाता हूँ अपनी
खताएं भूल जाता हूँ अपनी खताएं सरनतामत से उठता नहीं है जब मैं अपनी तरफ देखता हूँ या नबी अपने गम की कहानी कह सकूंगा न अपनी जुबानी कह सकूंगा न अपनी जुबानी बिन कहे ही मेरी लाज रख लो मैं सिसकती हुई इल्तिजा हूँ। माशाअल्लाह मोहम्मद उसामा माशाअल्लाह जी। असां अॻियां वधूं था ट्रांसलेशन जी तरफ़। अलामा साहब अॼु नंढो ब्रेक हुयो वापसि आयासीं त मूं चयो त उहे मुस्लमान असांजा भाइर या असांजी भेनरूं जिन खे असां ॾिसंदा आहियूं असांजे हिन समाज में ट्रॉल कयो वेंदो आहे तंग कयो वेंदो आहे या हर आम इंसान खे त उन बाबति कीअं इस्लाम जा रूल्स रेगुलेशन्स आहिनि? इस्लाम इन मुतालिक़ बिल्कुलु वाज़िह तौर ते हिकिड़ो इरशाद फ़रमायो बयानु फ़रमायो हुज़ूर अलैहिस्सलाम जन जेका मुसलमान जी डेफिनेशन फ़रमाई आहे जेका मुसलमान जी तारीफ़ आहे उहा इहा फ़रमाई अल मुस्लिमो मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही मुसलमान आहे ई उहो जंहिंजे हथ ऐं ज़ुबान सां ॿियो मुसलमान महफ़ूज़ रहे को ताक़त जो इस्तेमालु करे कंहिंखे बेइज़त करे थो कंहिंखे तंग करे थो कंहिंजे मथां दहशततारी करे थो वहशततारी करे थो ऐं को वरी ज़ुबान जे ज़रिए कंहिंजी ग़ीबत करे कंहिंजे मथां कूड़ हणी कंहिंजी चुग़लखोरी करे उनखे बेइज़त करे थो। हिकिड़े मुसलमान जी जेका इज़त ऐं आबरू आहे उहो ॿिए मुसलमान जे मथां अमानतन रखियलु आहे। अगरि को कंहिंखे बेइज़त करे थो या उन में हथ बराई करे थो या उनखे कंहिंखे सपोर्ट करे थो इन मामले में उहो बि इन गुनाह में शरीक थी वञे थो ऐं उहो गोया के अमानत में ख़यानत करे थो। ऐं इन मौज़ू सां रिलेट हिकिड़ी हदीस शरीफ़ मां पेश कंदुसि। हुज़ूर अलैहिस्सलाम जन जे साम्हूं साईं जन फ़रमायो त हिकिड़ी ख़ातून हुई बनी इसराईल जी उन छा कयो हिकिड़ी ॿिली जंहिं उन जो नुक़सानु कयो उन ॿिली खे उन पकिड़े पंहिंजे घर में ॿधी छॾियो। जॾहिं ॿधी छॾियईं त उनखे पाणी बि कोन ॾिनई ऐं खाधे जे लाइक़ बि कुझु शइ उन जे साम्हूं न रखियईं। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो ॿ ॾींहं गुज़री विया ऐं न ई वरी उनखे छॾियईं त ॿाहिरि झंग मां उहो शिकार करे पंहिंजे पेट जो गुज़र करे ईअं ॿधल ई उहा ॿिली मरी वई। ऐं जीअं उहा मरी वई उनखां कुझु अरसे खां पोइ उहा जेका माई जेका आबिदा हुई ज़ाहिदा हुई नमाज़ परहेज़गार औरत ख़ातून उनजो जॾहिं इंतिक़ालु थियो अलाह सुब्हानो व तआला उनखे दोज़ख में दाख़िल फ़रमायो। जॾहिं सबबु पुछियो वियो त सबबु इहो त उन औरत बिला वजह बग़ैर कंहिं सबब जे उन ॿिली खे गोया के क़त्ल कयो अलाह ताला ऐं इहा अज़ियत ॾिनई उनखे बुख में तड़पण जी अज़ियत ॾिनई। अगरि अलाह सुब्हानो व तआला खे ॿिली जी अज़ियत बर्दाश्त कोन्हे ऐं ॿिली खे अज़ियत ॾियण जे बदिले में हिकिड़ी आबिदा ज़ाहिदा औरत खे अलाह ताला जहन्नम में मोकिले सघे थो त असां मुसलमान अगरि कंहिं मुसलमान खे तंग करियूं था ऐं उन जी अज़ियत जो सबबु बणिजूं था उन जी तकलीफ़ जो सबबु बणिजूं था त असां पाण ई अंदाज़ो लॻायूं त असांजो ठिकाणो किथे आहे असांजो मक़ाम क़यामत जे ॾियारे किथे हूंदो। ऐं दुनिया में असांजे मथां जेके मुसीबतूं नाज़िल थियनि थियूं उहे अक्सर इन जे करे थियनि थियूं असां ख़ैर ख़्वाही जो जज़्बो छॾे था ॾियूं बल्कि अक्सर औक़ात असां अॻु भराई करे कंहिंखे बेइज़त करण में कंहिंखे बेइज़त करण में ख़ुशी महसूसु करियूं था। इहो हिकिड़ो इंतिहाई बुरो ऐं कबी फ़ेल आहे इन खां पासो करणु खपे। बिल्कुलु। ऐं तव्हांजो कल्ह जो जेको बयानु हुयो त
तव्हांखे ॿिए जी पर्दापोशी करणी आहे त रब पाक तव्हांजी पर्दापोशी करे थो। सुभान अल्लाह, ख़ूबसूरत गुफ़्तगू ऐं अज़मत रमज़ान में वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रुकबॉर्न सुप्रीम डस्ट जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो, ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टैंक बणाइण वारनि जो। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां नाज़रीन। उन खां अलावा आहे वाइल्ड वेंचर मौज मस्ती तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां वाइटल जो। वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान मां। अज़मत रमज़ान में GFS बिल्डर्स जो बि भरपूर सहकार मौजूदु आहे ऐं सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अहमकारे धवन जो। ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में आउं भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अवां ताईं लाइव पहुची रही आहे ऐं तव्हां फेसबुक ते बि असांखे हिन वक़्तु ॾिसी रहिया हूंदव। फेसबुक ते पेज मौजूदु आहे महरान TV जे नाले सां। ऐं अज़मत रमज़ान में असां वटि नातिया कलाम हिन वक़्तु भरपूरी जेको सेगमेंट आहे नातिया कलाम आउं ॿुधणु चाहींदसि। अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रुकबॉर्न सुप्रीम डस्ट जो। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। टैंक बणाइण वारनि जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। नाज़रीन वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं GFS बिल्डर्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। उन खां अलावा फॉर्मी जी स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। ऐं सिंध जी नंबर 1 आहे टपाल मेज़बान जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। ऐं हिन तरफ़ असां वटि मौजूदु आहिनि किचन खे संभाले रहिया आहिनि असांजा भाउ। सो तव्हां खां असां पुछंदासीं अॼु नंढो सुवालु तव्हां सां बि कजे, मतिलबु स्केड्यूल खे कीअं मैनेज कंदा आहियो? आम ॾींहंनि में तव्हांजो टाइम टेबल कीअं हूंदो आहे? माह रमज़ान जो कीअं स्केड्यूल चेंज थिए थो? फैमिली खे कीअं टाइम ॾींदा आहियो? बसि इहो अलाह शुक्र आहे जो माना अलाह ताला लख करम आहिनि जो आम ॾींहंनि में त पाण माण्हू जेको आहे जिथे किथे टाइम गुज़ारे वेंदो आहे, पर हीअ ॾींहं असांजा माना ख़ासि हूंदा आहिनि असां लाइ। त हीअ रमज़ान जो बरकत महीनो आहे। हिन में असांजा कम बि हूंदा आहिनि, ॿीहर अलाह खे राज़ी बि करिणो हूंदो आहे रब करीम खे, छो त इहो ई महीनो आहे असां हिन खां सवाइ हिन महीने खां सवाइ ॿिए कंहिंखे रब खे माना रब राज़ी हूंदो आहे हिन महीने में जेको माशाअल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं यकीनन मुख़्तलिफ़ कमकार वरी फैमिली सां टाइम स्पेंड करणु, सैरी जो वक़्तु वरी इफ़्तारी जो वक़्तु ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां गुज़रंदो आहे। नाज़रीन जी माशाअल्लाह। असां अॻियां वधूं था। असां वटि मौजूदु आहिनि नात ख़ान आगा असद ख़ान, उनखां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। जी तव्हां बिस्मिल्लाह कयो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जुद वल करम व आलिहि व बारिक वसल्लम। रोक लेती है आपकी निस्बत, तीर जितने भी हम पे चलते हैं। रोक लेती है आपकी निस्बत, तीर जितने भी हम पे चलते हैं। ये करम है हुजूर का हम पर, हम सब पर ये करम है हुजूर का हम पर। आने वाले अज़ाब टलते हैं, ये करम है हुजूर का हम पर। आने वाले अज़ाब टलते हैं। अब कोई क्या हमें गिराएगा,
ارے ہر سہارا گلے لگائے گا، کیونکہ ہم نے خود کو گرا دیا ہے وہاں، ہم نے خود کو گرا دیا ہے وہاں، ہم نے خود کو گرا دیا ہے وہاں، گرنے والے جہاں سنبھلتے ہیں، ہم نے خود کو گرا دیا ہے وہاں، گرنے والے جہاں سنبھلتے ہیں، اپنی اوقات صرف اتنی ہے، ارے کچھ نہیں بات صرف اتنی ہے کہ کل بھی ٹکڑوں پہ ان کے پلتے تھے، کل بھی ٹکڑوں پہ ان کے پلتے تھے، کل بھی ٹکڑوں پہ ان کے پلتے تھے، اب بھی ٹکڑوں پہ ان کے پلتے ہیں، اب بھی ٹکڑوں پہ ان کے پلتے ہیں، اور وہ ہی بھرتے ہیں جھولیاں سب کی، اور وہ سمجھتے ہیں بولیاں سب کی، حضور کی بارگاہ میں عربی بولنے والا آتا ہے، سندھی بولنے والا آتا ہے، پنجابی بولنے والا آتا ہے، ارے حضور کی بارگاہ میں تو وہ بھی آتا ہے جسے بولنا نہیں آتا، حضور اس کی بھی سنتے ہیں، وہ ہی بھرتے ہیں جھولیاں سب کی، اور وہ سمجھتے ہیں بولیاں سب کی، تو آؤ بازار مصطفیٰ کو چلیں، آؤ بازار مصطفیٰ کو چلیں، آؤ بازار مصطفیٰ کو چلیں، غم خوشی میں وہیں پہ ڈھلتے ہیں، کھوٹے سکے وہیں پہ چلتے ہیں، یہ کرم ہے حضور کا ہم پر، آنے والے عذاب ٹلتے ہیں۔ سبحان اللہ آغا اسد خان، خوبصورت کلام ऐं ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ हिन महफ़िल में यकीनन सुरूर छाइजी वियो आहे। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि। अल्लामा साहब, अहिड़ो सुवालु आहे, दोस्ती बाबति बयानु हुअणु खपे। खोड़ सारा टॉपिक्स पाण कवर कंदा आहियूं ऐं दोस्ती यकीनन हिकिड़ो ख़ूबसूरत, हिकिड़ो बहितरीनु रिश्तो आहे। त दोस्ती में इंसान जा मामलात कीअं हुअणु खपनि ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुताबिक़ छा फ़रमायो आहे? जी, सभ खां पहिरीं दोस्ती हिकिड़ो अज़ीम तरीन रिश्तो आहे ऐं उहो अहिड़ो रिश्तो आहे जेको हर मोड़ ते, हर मक़ाम ते ऐं उमिरि जे हर हिसे में उहो बरक़रार रहे थो। अगरि वाक़ई हक़ीक़ी दोस्ती आहे जेका लालच खां पाक आहे, जेका मफ़ाद खां पाक आहे, जेका कंहिं तमा ऐं हिर्स खां पाक आहे। क़ुरान मजीद इन बाबति इरशाद फ़रमाए थो, अल अख़िल्लाउ यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। क़यामत जे ॾियारे सभई दोस्त, जेके बि दुनियावी दोस्त हिक ॿिए जा, उहे दोस्त हिक ॿिए जा दुश्मन बणिजी वेंदा, अदुव्वुन, दुश्मन थी वेंदा। इल्लल मुत्तक़ीन,
सवाइ उन्हनि जे जेके मुतक़ीन आहिनि। इन मां इहा ॻाल्हि असांखे ख़बर पई त दोस्ती उहा फ़ाइदेमंद आहे जेका मुतक़ी परहेज़गार शख़्स जी हूंदी, चाहे उहो मर्द हुजे या औरत जी दोस्ती औरत सां, मर्द जी दोस्ती मर्द सां। औरत जी दोस्ती कहिड़ी औरत सां? जेका तक़वा वारी आहे, परहेज़गार आहे, जंहिंजे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा आहे। उहा ई दोस्ती हिन दुनिया में हक़ीक़ी तौर ते कमु अची सघे थी, ऐं न सिर्फ़ु हिन दुनिया में बल्कि आख़िरत में बि कमु ईंदी। वरी जेके मर्द हज़रात आहिनि उहे बि दोस्त कंहिंखे रखनि, अहिड़ा दोस्त रखनि जेके दिलि में ख़ौफ़ ख़ुदा रखंदड़ हुजनि, जिन जे दिलनि में तक़वा जी दौलत हुजे, परहेज़गारी जी दौलत हुजे। उहा दोस्ती हिन दुनिया में बि कमु ईंदी ऐं आख़िरत में बि कमु ईंदी। बल्कि क़यामत जे ॾियारे इहो ऐलान थींदो, ऐनल मुतहाबून, किथे आहिनि उहे मुहबत करण वारा, अल्लज़ी तहाबा फिल्लाह, जेके अल्लाह ताला जी रज़ा ख़ातिर दोस्ती रखंदा हुया, अल्लाह ताला जी रज़ा ख़ातिर पाण में मुहबत रखंदा हुया। इहे उहो ई तक़वा ऐं परहेज़गारी वारी दोस्ती आहे। उहे जॾहिं उथी बीहंदा, अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो, अॼु जॾहिं को बि सायो कोन्हे, को बि पाछो कोन्हे, मां तव्हांखे पंहिंजे अर्श जो पाछो, अर्श जो सायो अता फरमाइण वारो आहियां। अल यौम ला ज़िल्ला इल्ला ज़िल्ली, को बि सायो पाछो कोन्हे, तव्हांखे अर्श जो पाछो ऐं सायो। इन जे करे तव्हां दुनिया में जेका दोस्ती क़ाइमु कई उहा मुंहिंजी मुहबत में क़ाइमु कई, यानी तक़वा वारनि सां, परहेज़गारनि सां, ऐं उनजो नतीजो इहो निकितो त उहा दोस्ती दुनिया में अमन ऐं सुकून जो सबबु बणिजे थी ऐं आख़िरत में नजात जो सबबु बणिजे। हाँ, सुभान अल्लाह, ख़ूबसूरत गुफ्तगू, ख़ूबसूरत तव्हांजो बयान। ऐं असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। आगा असद ख़ान, आऊं तव्हांजी मशकूक आहियां, तव्हां प्रोग्राम में आया हो। असांजी ट्रांसमिशन तमामु ख़ूबसूरत असांजे व्यूवर्स ताईं पहुती, तमामु ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़। नाज़रीन, ब्रेक जी तरफ़ वधूं था। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन, नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगीअ जो कलर कंसल्टेंट सां बि, क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में अची सघो था, पंहिंजे घर खे तव्हां ख़ूबसूरत बणाए सघो था। ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। रिफ्रेशिंग रमज़ान, रिफ्रेशिंग ड्रिंक, नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइक़ो, हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया, वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जी नाज़रीन स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ, फॉर्मी मुंहिंजे लाइ। ऐं GFS बिल्डर्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे, पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे। सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो। अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में आऊं भली कार चवां थी। अज़मत रमज़ान ख़ूबसूरत ट्रांसमिशन हिन वक़्तु तव्हां ताईं पहुची रही आहे। ऐं अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु असांजी हिन ट्रांसमिशन खे तमामु ख़ूबसूरत बणाए छॾंदा आहिनि। संदन गुफ़्तगू में एतिरी मिठास आहे, संदन गुफ़्तगू जॾहिं अव्हां ताईं पहुची रही हूंदी आहे, यकीन तव्हां वञो, जॾहिं आउं ॿुधी रही हूंदी आहियां, हिते मौजूदु हूंदी आहियां, मूंखे महसूसु न थींदो आहे त आउं कंहिं ट्रांसमिशन में मौजूदु आहियां। आउं एतिरी गुम थी वेंदी आहियां। संदन गुफ़्तगू में इहा शीरी मौजूदु आहे। अल्लाह तबारक व तआला संदन खे कामयाबु करे। ऐं दीन इस्लाम जी रोशनी में जेका बि गुफ़्तगू हली रही हूंदी आहे, यकीनन असांजो जेको दिलि आहे उहो मुनवर थींदो आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो ऐं नेल्सन पेंट आलमयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे। नाज़रीन, टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। डिफरेंट फ्लेवर्स आहिनि, ज़बरदस्त फ्लेवर्स आहिनि टैंक जा। ऐं क्विज़ जी स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में।
हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइटल पियो ज़िंदगी जियो। नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे फॉर मी जी एवरीथिंग इज़ फॉर दिस दिस इज़ फॉर मी ऐं GFS बिल्डर्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टपाल मेज़बान जी। नाज़रीन स्पॉन्सरशिप मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। असांखे हिन वक़्तु ज्वाइन कयो आहे आगा असद ख़ान खां पोइ हसनैन मेमन। हसनैन मां तव्हांखे भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो हसनैन? माशाअल्लाह हसनैन सुठो नात ख़्वां आहे। हसनैन तव्हां खां नातिया कलाम असां ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो तव्हां। सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मदिन सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मदिन। लजपाल नबी मेरे दर दादी दवा देना। लजपाल नबी मेरे दर दादी दवा देना। लजपाल नबी मेरे दर दादी दवा देना। जदों वक्त नज़ा आवे जदों वक्त नज़ा आवे दामन दी हवा देना। मैं नात तेरी पढ़ना मैं जिक्र तेरा करना। मैं नात तेरी पढ़ना मैं जिक्र तेरा करना। इस जिक्र दी बरकत नाल मेरी कब्र वसा देना। इस जिक्र दी बरकत नाल मेरी कब्र वसा देना। लजपाले नबी मेरे लजपाले नबी मेरे दर दादी दवा देना। लज रख लई वे लजपाला लज रख लई वे लजपाला खाली ना उठा देना। लज रख लई वे लजपाला खाली ना उठा देना। सरकार दी महफिल विच झोलियां बिछा बैठे। सरकार दी महफिल विच झोलियां बिछा बैठे। लज रख लई वे लजपाला खाली ना उठा देना। सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। हसनैन अल्लामा साहब मौजूदु आहिनि ताहिरुल ताहिरी साहब। मुंहिंजो नंढिड़ो सुवालु आहे ऐं मूं ज़िक्र बि कयो इंट्रो में ज़िक्र करण जी मूं कोशिशि कई त सूरह कहफ़ जे विच में यानी क़ुर पाक जे विच में हिकिड़ो लफ़्ज़ अचे थो उन जी माना आहे नरमी सां ॻाल्हाइण। ऐं मां सम्झां थी क़ुर पाक जो समूरो ख़ुलासो बि इहो आहे त अव्हांजो बर्ताव ॿियनि इंसाननि सां। जी मुख़्तसिरनि बाबति तव्हांजो बयानु।
जीअं पहिरीं हदीस शरीफ़ बुख़ारी शरीफ़ जी मूं पेश कई, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो, बल्कि हिकिड़े ॿिए मौक़े ते इरशाद फरमायूं, जेको शख़्स पंहिंजी ज़ुबान ऐं हथ जी मूंखे श्योरिटी ॾे, गारंटी ॾे त इन सां कंहिंखे तकलीफ़ ऐं ईज़ा न पहुचाईंदो, उनखे मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जी बशारत ॾियां थो। यानी जेका इंसान जी जेका गुफ़्तगू आहे, उनजो कलाम आहे, उनजी जेका ज़ुबान आहे, दीन इस्लाम में हिकिड़ी वॾी अहमियत रखे थी। ऐं जॾहिं अलाह सुब्हानहू व तआला पंहिंजनि ख़ासि बाननि खे जेके जिन जे मथां लाज़िम कयो वियो आहे त उहो इस्लाह जी कोशिशि कनि, ॿियनि ताईं दीन इस्लाम जो पैगाम पहुचाइनि, बल्कि ख़ुदि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला इरशाद फरमायो, उदउ इला सबील रब्बिक बिल हिकमति वल मौइज़तिल हसना। तव्हां अलाह ताला जी राह ॾे जॾहिं सॼो था, तव्हां हिकमत अमली सां ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे इरशाद फरमायो अल्लाह तबारक व तआला, ए महबूब, अगरि तूं नरम तबियत, नरम दिल न हुजी हा न, लन फद्दू मिन हौलिक वलौ कुन्त फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि, अगरि तूं सख़्त दिल हुजी हा न, सख़्ती हुजे हा, त तुंहिंजा चारो तरफ़ जेके ग़ुलाम वेठल आहिनि इहे तुंहिंजे भर में वेठल न हुजनि हा। लन फद्दू मिन हौलिक, जेका नरमी आहे उहो इंसान खे इंसान जे क़रीब बि करे थी ऐं अल्लाह ताला जे क़रीब बि करे थी। इहा ज़ुबान आहे जे असांजे सिंधी में चवणी आहे, ज़ुबान इंसान खे उस ते विहारे, ज़ुबान इंसान खे छांव ते विहारे। जहिड़ी ज़ुबान हूंदी अहिड़ो ई वरी उनखे मोट मिलंदी मुआशिरे में। असांखे ज़रूरी आहे पंहिंजे वालिदैन सां, ख़ासि तौर ते पंहिंजनि बचनि सां, पंहिंजनि भेनरुनि ऐं भाइरनि सां असां नरमी जो रिश्तो अख़्तियार कयूं। ऐं नरमी जो रिश्तो जेको शुरू थिए थो उहो ज़ुबान खां शुरू थिए थो। असांजी जेका ग़लति फ़हमियूं जेके पैदा थी वञनि थियूं उहे दूर बि ज़ुबान जे तरीक़े सां थियनि थियूं। असांजी ज़ुबान अहिड़ी हुजे, असांजी गुफ़्तगू अहिड़ी हुजे, असांजो कलाम अहिड़ो हुजे जो उन कलाम सां ॿियो माण्हू वेझो अचे, न कि असांजी गुफ़्तगू कंहिंखे तकलीफ़ पहुचाए ऐं उन ज़ुबान ऐं सख़्तु गुफ़्तगू जे करे उहो असां खां परे थी वञे। हा हा, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ही मुआशराती झगड़ा जेके नंढा पोइ वॾे मामले में तब्दील थी वेंदा आहिनि, त गुफ़्तगू जेका असांजी हूंदी आहे, जेका असांजी तेज़ कलामी हूंदी आहे, जेको असांजो बद फ़ैल हूंदो आहे, उनजे करे ई मामलात बिगड़ंदा आहिनि। नाज़रीन, मुंहिंजे ख़्याल सां वक़्तु सां साही जो थी वियो आहे, असांखे ब्रेक जी तरफ़ वधिणो आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान में वक़्तु साही जो थी वियो आहे ऐं स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो ऐं नेल्सन पेंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि राब्ते में अची सघो था ऐं घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। रंग ज़िंदगी जो नाज़रीन टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको, हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु नाज़रीन वाइट वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी हिकु नई दुनिया। वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल पियो, ज़िंदगी जियो। नाज़रीन फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। GFS बिल्डर्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे ऐं टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में आऊं ॿीहर भली कार चवां थी ऐं अज़मत रमज़ान ख़ूबसूरत ट्रांसमिशन में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह का नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको, हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइटल जी। वाइटल पियो, ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। GFS बिल्डर्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी नाज़रीन स्पॉन्सरशिप मौजूदु आहे।
ऐं असां वटि नातिया कलाम पेश करण जे लाइ हिन वक़्तु तशरीफ़ फरमा आहिनि इज़्मा आपसे हम नातिया कलाम सुनना चाहेंगे, बिस्मिल्लाह करें। कोई दुनिया अता में नहीं हमता तेरा, हो जो हातिम को मुयस्सर ये नज़ारा तेरा, कह उठे दे के बख्शिश में ये रुतबा तेरा, वह क्या जूद करम है शहीबत तेरा, नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा, नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा, कई नस्लों से गुलामी का ये रिश्ता है बहाल, यही तिफली और जवानी के बिताए माहों साल, अब बुढ़ापे में खुदारा हमें यूं दे से न टाल, तेरे टुकड़ों मेरे आका तेरे टुकड़ों से पले गैर की ठोकर पे न डाल, झिड़कियाँ खाए कहाँ छोड़ के सदका सदका तेरा, झिड़कियाँ खाए कहाँ छोड़ के सदका तेरा। अल्लाह साहब, हिकिड़ो ॿियो मुंहिंजो नंढो सवाल त जेके मुसलमान हिन दुनिया मां रुख़सत करे चुका आहिनि उन्हनि सां ख़ैर ख़्वाही जो छा मतिलबु आहे, छा मक़सदु आहे, या उन्हनि जो जीअं ज़िक्र निकिरे थो त इस्लाम उन बाबति छा बयानु फरमायो आहे, छो त गिला ग़ीबत को अहिड़ो वाक़ियो जेको नामुनासिबु आहे उहो कंहिं महफ़िल में थी वञे थो, ऐं इन बाबति तव्हांजो जेको ज़िक्र आहे अव्हांजी जेका असांजे प्रोग्राम में गुफ़्तगू आहे असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहींदमि। ॾिसो, जेको मुसलमान आहिनि, चाहे मुर्दा यानी जेके गुज़ारे विया उहे या ज़िंदा, कंहिंजी बि अगरि कोई ग़ीबत करे थो या चुगलखोरी करे थो या उनजे मथां कूड़ हणे थो, बुहतान हणे थो, उनजो नुक़सानु इहो थिए थो त जेसीं ताईं उहो वरी शख़्स जेको ज़िंदा आहे उनखे मुआफ़ न करे तेसि ताईं अलाह ताला जी बारगाह में उनखे माफ़ी न मिलंदी। लेकिन अगरि जेको गुज़ारे वियो आहे उनजे मथां असां कंहिं बुहतान हयो, कूड़ हयो या उनजी ग़ीबत कई, उनजी चुगलखोरी कई, का बि उन में जेका बुरी सिफ़त जॾहिं ज़िंदा हुयो हुई उनखे वरी ॿियनि जे साम्हूं बयानु कई, अयां कई, ऐब खे उघाड़ी, हाणे कीअं उनखां माफ़ी वठंदो, उनजो त इंतिकाल थी वियो। हाणे इहो गुनाह उनजे मथां रहंदो, क़यामत जे ॾिहाड़े उनजो फ़ैसिलो थींदो। यानी एतिरो ख़तरनाक आहे, दुनिया में असां बख़्शराए बि नथा सघूं, वधि में वधि इहो करे सघूं था त असांखे जॾहिं अहसासु थी वञे असां ग़लती कई आहे उनजे लाइ बख़्शिश ऐं मग़फ़िरत कयूं। हिकिड़ो त इन एतिबार सां, ॿियो इहो जेके असांजा वालिदैन आहिनि, असांजा भाउर आहिनि, असांजियूं भेनरूं या असांजे घर में असांजा जेके पेरेंट्स जा जेके वालिदैन आहिनि, असांजा नाना नानी, ॾाॾा ॾाॾाणो ख़ानदान, नानाणो ख़ानदान, उन्हनि मां जेके गुज़ारे वञनि था, असां उन्हनि जे लाइ ख़ैर ख़्वाही कीअं करे सघूं था। उन्हनि जो त इंतिकाल थी वियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो बुख़ारी शरीफ़ में, इदा मातल इंसानु इन क़ता अमलुहु, जॾहिं इंसानु मरी थो वञे त उनजो अमल उनखां मुनक़ते थी वञे थो, पोइ उहो अमल कोन कंदो, को बि निमाज़ न पढ़ंदो, रोज़ो न रखंदो, तिलावत कोन कंदो, ज़िक्र अज़कार न कंदो,
पोइ हाणे असां उनखे फ़ाइदो कीअं पहुचायूं? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो 3 अमल अहिड़ा आहिनि जेके मुनक़ते न थियनि था, उहे बरक़रार रहनि था। कहिड़ा 3 अमल? हिकिड़ो वलदुन सालिहुन यदउ लहू, अहिड़ी नेक औलाद जेका वालिदैन जे लाइ दुआए मग़फ़िरत कंदी रहे। न सिर्फ़ु नेक हुजे बल्कि नेक हुजण सां गॾोगॾु इहो ज़रूरी आहे त वालिदैन जे लाइ दुआए बख़्शिश ऐं मग़फ़िरत कंदी रहे। ऐं ॿिए नंबर ते औ सदक़तुन जारियतुन, को अहिड़ो नेक कमु कयईं मुस्लमाननि खे फ़ाइदो रसे पियो, मुस्लमान उन खां फ़ाइदो वठनि पिया। किथे खूह खोटायईं, किथे पाणी जो नलको लॻायईं, किथे ख़ैर जो कमु कयईं, माण्हू उन खां जेसीं ताईं फ़ाइदो वठंदा रहंदा क़बर में हुनखे सवाबु मिलंदो। 3 नंबर ते औ इल्मुन युनतफ़उ बिही, को अहिड़ो इल्मु उन छॾियो, इल्म जो ज़ख़ीरो छॾियो, का अहिड़ी बुक, का अहिड़ी किताब छॾियईं, पब्लिश करायईं, पाण लिखियईं, उनखे आम कयईं, माण्हू जेसीं ताईं उनखां फ़ाइदो वठंदा रहंदा तेसीं ताईं उनखे सवाबु ऐं अजर मिलंदो रहंदो। बल्कि हिकिड़े भेरे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे ख़बर पई फलाणो शख़्स हज़रत माइज़ इंतिकाल करे वियो आहे। साईं जन खे ॾुख थियो ऐं सहाबे किराम खे फरमायूं इस्तग़फिरू लिमाइज़िन, माइज़ जे लाइ तव्हां इस्तिग़फ़ार कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पाण बि करे सघनि पिया, उन्हनि जी दुआ जल्दी क़बूल, पर असांखे ॿुधाइण ऐं मैसेज ॾियणो हो त जेके शख़्स मरी विया आहिनि, जेके अशख़ास, उन्हनि जे लाइ न सिर्फ़ु तव्हां बल्कि जेके बि मुस्लमान आहिनि सभई गॾिजी करे उन्हनि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत अल्लाह ताला खां घुरंदा, अल्लाह ताला उन्हनि जी बख़्शिश क़बर में फरमाए छॾींदो। हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि ऐड कंदो आहे। असां कंटिन्यू कयूं था अलामा साहब, पर असांखे ब्रेक जी तरफ़ वधिणो आहे। जी तव्हांजी इजाज़त सां मां अॻियां वधणु चाहींदसि। असलम साहब मौजूदु आहिनि, तव्हां खां असां टैंक बि तयारु कराईंदासीं। जी तव्हां टैंक तयारु कंदव, कहिड़ो फ्लेवर तयारु कंदव? ऑरेंज फ्लेवर तयारु कंदासीं। हूअं त टैंक जा मुख़्तलिफ़ फ्लेवर आहिनि, तव्हां कोई बि इस्तेमालु करे सघो था। ऐं कंहिं बि शहर जे में शॉप जे ॿाराड़ी में हुजे, शहर में हुजे, कहिड़े बि शॉप ते वञी तव्हां इहे टैंक हासिलु करे सघो था। मुख़्तलिफ़ फ्लेवर आहिनि, मां पाण बि ठाहे सघो था, नौजवान बि, ॿार बि ऐं बुज़ुर्ग बि। ऐं विटामिन सी सां भरपूर आहे, विटामिन डी सां नाज़रीन टैंक जी ड्रिंक भरपूर आहे, ज़िंक सां भरपूर आहे ऐं डिफरेंट फ्लेवर्स यकीनन हर फ्लेवर पंहिंजे पंहिंजे मयार मुताबिक़ बहितरीन फ्लेवर आहे ऐं तव्हांखे ईज़िली कंहिं बि शॉप तां मिली वेंदो। जीअं असलम साहब चई रहिया आहिनि त तव्हां घर में को ॿार आहे उहो बि रेडी करे सघे थो। दस्तरख़्वान जॾहिं असांजो साम्हूं हूंदो आहे ऐं टैंक जॾहिं मिसिंग हूंदो आहे त लॻंदो आहे त कुझु मिस आहे। नाज़रीन असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। टैंक तयारु थी चुको आहे। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो ऐं टैंक जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। क्विज़ जी स्पॉन्सरशिप अज़मत रमज़ान में नाज़रीन मौजूदु आहे। वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप अज़मत रमज़ान में मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जी नाज़रीन स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जी स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे। GFS बिल्डर्स जी स्पॉन्सरशिप अज़मत रमज़ान में मौजूदु आहे ऐं टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे उनजो सहकार असां सां मौजूदु रहियो आहे। अॼु बि संदन सहकार मौजूदु आहे। हिन ट्रांसमिशन में वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। अब काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन अज़मत रमज़ान में आऊं सभिनी ॾिसंदड़नि खे, तमामु मुंहिंजे नाज़रीन खे ॿीहर भली कार चवां थी। जंगे बद्र बाबति असांजी गुफ़्तगू रहंदी हिन ट्रांसमिशन में ऐं अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो टैंक बणाइण वारनि जी नाज़रीन स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान में ऐं क्विज़ जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। मौज मस्ती तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जी स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे। GFS बिल्डर्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड GFS बिल्डर्स ऐं टपाल मेज़बान जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। हिन तरफ़ अल्लामा साहब मौजूदु आहिनि। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब जंगे बद्र बाबति तव्हांजी गुफ़्तगू। जी जंगे बद्र उहा वेड़ जेका
इस्लाम ऐं कुफर जे विच में पहिरीं वेड़ हुई जंहिंखे यौमुल फुरक़ान चयो वञे थो, यानी हक़ ऐं बातिल जे विच में फ़र्क़ु करण वारी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे असहाब खां मशवरो करे साण गॾु तशरीफ़ वठी आया मैदान बदर में। हेॾां मके मां जेके कुफ़ार हुया, जंहिंमें अबू जहल बि हो, उतबो बि हो, वलीद बि हो, शैबो बि हो, वॾा वॾा जेके कुफ़ार हुया। अबू जहल मके में ऐलान कयो हर घर मां जंग जूं जेके जवान आहिनि को बि घर में न वेहंदो, असां सां गॾु हलंदो, असां कंहिंखे बि मके में छॾे न वेंदासीं, हर घर मां हर फ़र्द असां सां गॾु हलंदो। इन एतिबार सां सवनि जे तादाद में हुननि वटि घोड़ा बि, उठ बि, प्यादा बि ऐं साज़ो सामान, तलवारूं बि, तीर बि, भाला बि, नेज़ा बि, हर शइ मौजूदु। ऐं मुस्लमाननि जी तरफ़ां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको अंग अदद हुयो उहो 313 हुयो। जॾहिं हुन मैदान ते पहुता, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सहाबा किराम खे तसल्ली ॾींदे, तशफ़ी ॾींदे इरशाद फ़रमायो, मां ॾिसी रहियो आहियां जेके कुफ़ार आहिनि उन्हनि जे मरण जो मक़ाम, क़त्ल थियण जो मक़ाम कहिड़ो आहे, अलाह ताला मूंखे गोया के ॾेखारे छॾियो आहे, ताकी उन्हनि खे तसल्ली थिए। मुसलमान हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहारे ते मज़बूत बीठा हुया। राति जो अलाह तबारक व तआला महिरबानी फ़रमाई, मींहुं उठो। जॾहिं मींहुं उठो त जिते मुसलमान बीठल हुया उहो रेतीलो इलाइक़ो हो, जिथे माण्हू आराम सां हली न सघंदो हो। पर जॾहिं बारिश थी त बिल्कुलु उहो ज़मीन टिकी थी वई ऐं ॼमी वई, आराम सां उते हली बि सघे पियो, सवारी बि हले सघी पई, घोड़ा बि उते हली सघनि पिया। जॾहिं वेड़ थी त अलाह सुब्हानहू व तआला जी बारगाह में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी, या अल्लाह अगरि अॼु हिन मैदान में मुसलमाननि खे फ़तेह न थी त दुनिया में को बि तुंहिंजो नाले वठण वारो न रहंदो। अलाह सुब्हानहू व तआला वाइदो फ़रमायो ऐं जिब्राईल जे ज़रिए पैगाम मोकिलियो, मुंहिंजा महबूब न सिर्फ़ु तूं न बल्कि तोसां गॾु जेके साहब आहिनि इन्हनि सां गॾोगॾु 5000 जो लश्कर मलाइकनि जो मां मोकिलियां थो, जेके हिननि सां गॾु शरीक थी हुननि जो मुक़ाबिलो कंदा। ऐं ईअं ई थियो, जॾहिं हुन तरफ़ां सॾु थियो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम 3 पंहिंजा सहाबा मोकिलिया। हुननि चयो, न असां इन्हनि सां मुहाजिरीन सां न विढ़ंदासीं, अंसार सां न विढ़ंदासीं, असांजे क़बीलनि जा जेके हुया उहे साम्हूं अचनि, असां उन्हनि सां विढ़ंदासीं। हिन पासे खां हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा, हज़रत अमीर हमज़ा, हज़रत उबैदा बिन हारिस लथा ऐं हुन पासे जेके वलीद ऐं उतबो अबू जहल वग़ैरह लथा। पहिरें वार में हज़रत अली करमुल्लाह वजहहू ऐं हज़रत अमीर हमज़ा हुननि खे ज़ेर कयो, हुननि खे क़त्ल कयो ऐं सुरख़ुरुई अता फ़रमाई। अल्लाह सुब्हानहू व तआला तारीख़ी फ़तेह याबी पंहिंजे सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फ़रमाई। उन खां पोइ पूरे अरब जी दुनिया में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े मज़बूत तरीन क़ाइद ऐं लीडर जे तौर ते साम्हूं आया ऐं दुनिया तस्लीम कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुख़्तसरन एतिरो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां जंग बदर जो वाक़ियो असां सां बयानु फ़रमायो आहे ऐं हीअ ख़ूबसूरत तरीन जेको इस्लाम में हक़ ऐं बातिल जे विच में जेका जंग जो वाक़ियो अव्हां ताईं नाज़रीन पहुतो ऐं असां वटि आलिम दीन मौजूदु रहिया। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब ऐं इलाही शुक्रगुज़ार आहियां अव्हां जी ऐं तव्हांजो यकीनन ऐं मैसेज वठणु चाहींदसि असांजे तमामु नाज़रीन जे लाइ, तमामु ॾिसंदड़नि जे लाइ। जी बिस्मिल्लाह। जीअं जंग बदर हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु करण वारी जंग हुई, अहिड़े ई नमूने अॼु हिन दुनिया में असां जंहिं कशमकश जो शिकार आहियूं, गोया के ही असांजो मुआशिरो बि जंग बदर बणियलु आहे। असां तादाद खे न ॾिसूं, जेके बि घटि माण्हू, जेके बि जेतिरा बि अदद में आहिनि, उन्हनि खे खपे त नेकी जो पैगाम अॻिते वधाइनि, नेकी जो रस्तो अख़्तियार कनि ऐं बुराई खे रोकण जी कोशिशि कनि। नेकी ऐं बुराई जी जेका वेड़ आहे, इंशा अल्लाह इन में फ़तेह नेकी जी थींदी, हक़ जी थींदी। जेके ख़ैर ख़्वाही करण वारा, मुआशिरे में सुधार पैदा करण वारा, मुआशिरे में मुस्बत किरदार पैदा करण वारा, हक़ ऐं फ़तेह इंशा अल्लाह उन्हनि खे अता थींदी। आमीन आमीन। ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। मुंहिंजी इंटायर टीम तव्हांजी थैंकफुल आहे। तव्हां रोज़ जी बुनियाद ते असांजे ट्रांसमिशन खे मख़सूस वक़्तु ॾियो था, ख़ूबसूरत बणायो था, काराइतो बणायो था। ऐं हिन तरफ़ असलम साहब मौजूदु आहिनि, तव्हां खां असां चांहि तयारु कराईंदासीं। बिल्कुलु। टपाल मेज़बान तव्हां तयारु कंदव, टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि, टपाल मेज़बान। चवंदा आहिनि न चांहि त हूअं शहरी में या रोज़ खुलण महिल त असांखे
लाज़मी ज़रूरी पवंदो हा आहे हा असांखे। बिल्कुलु। ऐं हीअ टपाल मेज़बान बहितरीनु माना हिकिड़ी चांहि आहे जो तव्हांजो माना एनर्जी तव्हांखे बणाए हा सघे थी बिल्कुलु रोज़े बिल्कुलु खां पोइ स्ट्रॉन्ग बि। कप हिकिड़ो चांहि जो ॾाढो बिल्कुलु ज़रूरी हूंदो ज़रूरी आहे हूंदो ॾींहं आहे। में। सो टपाल मेज़बान बहितरीनु, ओके जी। ऐं टपाल मेज़बान तव्हां चांहि तयारु कंदव। सिंध जी नंबर 1 टपाल चांहि। मेज़बान जी ख़ुशियत इहा बि आहे त हीअ मेज़बानी जो राज़ बि आहे, इनखे बिल्कुलु मेज़बानी जो राज़ बि चयो वेंदो बिल्कुलु आहे जी। ऐं हिन तरफ़ असां वटि जेके बि महिमान असांजा अॼु असांजे ट्रांसमिशन में शरीक थिया, हसनैन ऐं थैंकफुल आहियां तव्हांजी, तव्हां आयो। ऐं हीउ नेल्सन जो जेको गिफ्ट बॉक्स आहे, नेल्सन पैंट्स जो असां गॾु वेंदो। अलम साहब तव्हां क्विज़ जा महिमान बणिजा असांजी ट्रांसमिशन में। ऐं उन खां अलावा मोहम्मद उसामा असां सां मौजूदु रहिया। मोहम्मद उसामा आपके साथ ये जाएगा GFS बिल्डर्स का गिफ्ट बॉक्स। ऐं उन खां अलावा इज़मा असां सां मौजूदु रहियूं। इज़मा आपके साथ ये पांडा का गिफ्ट बॉक्स साथ जाएगा, सेहत और सफ़ाई साथ साथ। ऐं हिन तरफ़ असांजी चांहि रेडी थी चुकी आहे। ऐं तव्हांजी बि थैंकफुल आहियां, थैंक यू। असांजे तमामु महिमाननि सां तव्हां रोज़ जी बुनियाद ते मूंसां साथ निभाईंदा आहियो इन ट्रांसमिशन में। नाज़रीन, तव्हां खां मोकिलाइण जो वक़्तु अची वियो आहे। मूंखे मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त ऐं गॾोगॾु तव्हां सां यकीनन शेयर कंदी हलंदसि त अॼु जी समूरी ट्रांसमिशन में कंहिंजो सहकार मौजूदु रहियो। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो सहकार अॼु जी ट्रांसमिशन में नाज़रीन मौजूदु रहियो। ऐं BBS के पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वेंदो आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन, भरपूर सहकार अॼु जी ट्रांसमिशन में असां सां रहियो नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। ऐं नेल्सन पैंट गुज़िरियल 25 सालनि खां पंहिंजे सारिफ़ीन खे आला मयार जो पैंट फ्राहम करे रहियो आहे। छाकाणि जो नेल्सन पैंट खे ख़बर आहे त तव्हां लाइ तव्हांजो घर सभ खां ख़ासि आहे, सभ खां अहम आहे। ऐं क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि तव्हां राब्ते में अची सघो था, मशवरो वठी सघो था, पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। टैंग एनर्जेटिक ड्रिंक, एनर्जेटिक रमज़ान भरपूर सहकार टैंग निभायो आहे। टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना 4 खां 5 जेके बि डिफरेंट फ्लेवर्स आहिनि, ॾाढा बहितरीनु ज़बरदस्त नाज़रीन फ्लेवर्स आहिनि, जिन में विटामिन C आहे, विटामिन D आहे ऐं ज़िंक बि मौजूदु आहे। नाज़रीन, भरपूर सहकार निभायो आहे क्विज़ हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। ऐं स्पॉन्सरशिप अॼु जी ट्रांसमिशन में मौजूदु रही आहे वर्ल्ड वेंचर जी मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जी स्पॉन्सरशिप अॼु जी ट्रांसमिशन में मौजूदु रही आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जी नाज़रीन स्पॉन्सरशिप मौजूदु रही आहे अॼु जी ट्रांसमिशन में। गिफ्ट बॉक्स ॾाढा ज़बरदस्त ईंदा आहिनि फॉर्मी जा ऐं डिफरेंट प्रोडक्ट्स आहिनि, तव्हांखे ईज़ीली कंहिं बि शॉप ते मिली वेंदियूं। GFS बिल्डर्स असां सां साथ निभायो आहे अॼु जी ट्रांसमिशन में, पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीनु चूंड। ऐं असां सां भरपूर सहकार निभायो आहे अज़मत रमज़ान में सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान। नाज़रीन, मूंखे मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह ने